सुनता सा दब जाई तू कहते आज क्यों आई कदह किया सुकरी गुल जो तो कदह करी बुल बुल जो ओ कदह करी बुल बुल जो कदह किया सुकरी गुल जो तो कदह करी बुल बुल जो ओ कदह करी बुल बुल जो कदह मिजाजी कदह हकीकी कदह मिजाजी कदह हकीकी छो कम शहर बनाई तू कहते आज क्यों आई वारो दुनिया में सबको दोस्त चंद्र जो चवाए ओ दोस्त चंद्र जो चवाए दर्द वारो दुनिया में सबको दोस्त चंद्र जो चवाए ओ दोस्त चंद्र जो चवाए चौथ चंद्र कोवत छा आहे चौथ चंद्र कोवत छा आहे खोले नथो ॿुधाई त तूं कहते आज क्यों आई गलिया गलिया थो गाई ओ गलिया गलिया थो गाई अरे गलिया गलिया थो गाई ओ गलिया गलिया थो गाई गलिया गलिया थो गाई तू गलिया गलिया थो गाई चौ कहते आज क्यों आई कहते आज क्यों सूरज सफ़र प्रोग्राम साण मोहम्मद कासिम आका हाज़िर है सलाम क़बूल पवे असां मास्टर चंद्र ते पेश कल पहिरें प्रोग्राम में तव्हां नाज़रीन खे अर्ज़ु कयोसीं त मास्टर चंद्र जो प्रोग्राम 3 हिस्सनि ते मुश्तमिल हूंदो पर असांजे नाज़रीन असां खां भरपूर फरमाइश कई त इहा ज़ातीअ जो हेॾे वॾे कलाकार ते सिर्फ़ु 3 प्रोग्राम थियनि सो असां तव्हां सॼणनि जी इन ख़्वाहिश जो एतिराम कंदे इन प्रोग्राम खे अञा अॻिते वधायो आहे इन उमेद सां त मास्टर चंद्र सां प्यार कंदड़ इन्हनि प्रोग्रामनि खे तमामु घणो पसंदि कंदा इन खां अॻु जो मास्टर चंद्र जे बारे में तव्हांखे का मालूमात ॾियूं हाज़िर आहे संदसि जवानी जे दौर जो ॻायल हिकु मशहूरु कलाम जुदाई कहते मज़ा है खैर छा थी पवे सभु लुटणो प्यार है किस्मत कई जुदाई कहते मज़ा है दिल अहिड़ी गंझल आहे खिजड़ी त असुलू न है ओ दिल अहिड़ी गंझल आहे खिजड़ी त असुलू न है बाक़ी जुदा रहण जो बाक़ी जुदा रहण जो कुझु इंतज़ार आहे किस्मत कई जुदाई कहते मज़ा आहे हाँ देखे दिली अथम दिल चल सो न छिने ना तो देखे दिली अथम दिल चल सो न छिने ना तो परवाह बेदी न है परवाह बेदी न है हिकिड़े जी तार आहे किस्मत कई जुदाई कहते मज़ा आहे दिल दिया आस दिल में चल आस थी भी पूरी ओ दिल दिया आस दिल में चल आस थी भी पूरी हिक ॾींहुं मूंखे तोसां हिक ॾींहुं मूंखे तोसां मिलणो तयार आहे किस्मत कई जुदाई कहते मज़ा आहे
ॿुधाए हुनखे बिसार आहे क़िस्मत कई जुदाई तव्हां यकीनन मास्टर चंद्र जी ज़िंदगी जे बारे में कुझु मालूमात ॿुधणु चाहींदा हूंदा। सो गुज़िरियल प्रोग्रामनि में असां मोहतरम सिकंदर जी लाड़क जी कुझु गुफ़्तगू तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। कुझु ॻाल्हियूं जेके अञा तव्हांखे असां न ॿुधायूं आहिनि, अचो त तव्हांखे उहे ॿुधायूं। हा, ॻाल्हि पिया कयूं मास्टर जीवतराम मटाई जी। त मास्टर जीवतराम मटाई राग जो वॾो क़दुरदान हो, क़ौमी कमनि में बि बहिरो वठंदो हुयो। ऐं उन वक़्त जूं जेकी आज़ादी जूं तहरीकूं हुयूं उन जा चोटिया लीडर ठारू शाह में जॾहिं अची जलसो कंदा, ख़ासि करे 1953 में जलसो थियो त उहे लीडर अची हिन जे घर रहिया। मास्टर जीवतराम मटाई जीअं त राग जो क़दुरदान हो, उन करे निजी महफ़िलुनि में बि भगत कंवर वटि अची रहंदो हुयो। ऐं भगत कंवर जूं प्राइवेट महफ़िलूं, गुफ़्तगू, निजी महफ़िलूं चंद्र सां थींदियूं रहियूं। ऐं चंद्र छाकाणि जो उन वक़्त में काफ़ी मशहूरु थी चुको हुयो, पंहिंजी हैसियत मञाए चुको हुयो, उन करे चंद्र खे क़ाइल कंदो हो, चवंदो हुयो भगत कंवर त वसणमल जो आस्थानो आहे रोहिड़ी में, उनजो हर साल मेलो थींदो हो त महान गायक उते अची ॻाईंदा हुया। त चंद्र खे दावत ॾिनी भगत कंवर त उते अची तूं छो नथो ॻाईं, हाणे तूं बि वॾो गायक थी वियो आहीं, तूं उते अची छो नथो ॻाईं। त मास्टर चंद्र चयो त साईं, मास्टर चंद्र अक़ीदतमंदो हो भगत कंवर जो, त साईं जिते तव्हां था ॻायो उते आउं छा अची ॻाईंदुसि, अदब विचां उन ईअं चयो। 1936 जो साल आहे त ठारू शाह भिरिया शहर आहे तक़रीबन 7-8 मेलनि जे फ़ासिले ते, उते भगत कंवर जे राग जी महफ़िल थी। उनखां पोइ ठारू शाह वासियुनि 1937 में भगत कंवर खे ठारू शाह घुरायो, उते हुनजी मुलाक़ात थी, चंद्र जी हुन सां मुलाक़ात थी। ऐं इन विच में इन विच में हैदराबाद शहर जो मशहूरु ड्रामा हुयो, थिएटर हुया, हुनजा ड्रामा थिएटर हूंदा हुआ। ख़ानचंद दयाणी वॾो शाहूकार ऐं वॾो दानी हो, सखी हो, हुनजा लंगर हलंदा हुया। ऐं उहो तमामु घणो सिंध में थिएटर उनजा मशहूरु हूंदा ख़ानचंद दयाणी जा। हुनखे शौक़ु थियो त छो न, छाकाणि जो त इन दुनिया में मां मशहूरु थी विया, छो न बम्बई वञी ऐं फिल्मूं ठाहिजनि। त उहो बम्बई वञी 1935 में, ठीकु 1935 में बम्बई वञी ऐं जेको आहे सो उन फिल्मूं ठाहिणु शुरू कयूं। दयाणी पिक्चर्स, इंडिया जूं पुराणियूं फिल्मूं तव्हां ॾिसो, दयाणी पिक्चर्स, हुन में ख़ानचंद दयाणी पिक्चर्स जे नाले सां उहे फिल्म। ऐं उनजी ख़ासि मतिलबु की ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हुननि तराना फिल्म जेका ठाही, ख़ानचंद दयाणी ठाही। तराना फिल्म जी इन्फ़रादियत इहा आहे त मशहूरु हीरो दिलीप कुमार ऐं मधुबाला जी पहिरीं गॾियल पिक्चर इहा तराना हुई। ख़ानचंद दयाणी जी मक़सदु चवण जो त ख़ानचंद दयाणी एतिरो मशहूरु हुयो, फिल्मी दुनिया में बि एतिरो मशहूरु थी वियो, ऐं लिहाज़ा मास्टर चंद्र उन जे फिल्मुनि में वञी कमु कयो। मौत का तूफ़ान, दिलाराम, इहे 2 फिल्मूं हुयूं जिन में चंद्र हीरो जी हैसियत सां कमु कयो, म्यूज़िक बि पाण ॾिनई, शाइरी बि पाण कयई, ॻायईं बि पाण। ऐं उन्हनि उर्दू फिल्मुनि में, उन्हनि हिंदी फिल्मुनि में हिकु अधु सिंधी काफ़ी बि आहे उन्हनि फिल्मुनि में। इन सिलसिले मां बि अर्ज़ु कयांसीं त मास्टर चंद्र बराबरि उन दौर में कंपोज़र जी हैसियत सां एतिरो मशहूरु थियो जी साईं, जो उन जूं जेके धुनूं त चङा भला मौसीक़ार जेके आहिनि उहे मास्टर चंद्र जूं धुनूं जेके आहिनि उन्हनि ते ॿिया गाना फिल्मुनि में फिल्माईंदा हुआ, ॻाराईंदा हुआ फ़नकारनि खां, ऐं उहे गाना ॾाढा मशहूरु थिया। सो नाज़रीन, असां तव्हांखे मास्टर चंद्र जो हिकिड़ो अहिड़ो कलाम ॿुधायूं था जो तव्हां उन्हनि जो कलाम ॿुधण सां ई तव्हांखे कुझु ॿिया बि गाना ज़हन में ईंदा। बहरहाल मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे त इन धुन जो असुलु कंपोज़र मास्टर चंद्र हो ऐं बाद में ॿियनि मौसीक़ारनि उन ते ॿियूं धुनूं ठाहियूं ऐं उहे उन्हनि जा गाना बि ॾाढा मशहूरु थिया। त मास्टर चंद्र जे कंपोज़ थियल धुन में संदसि ॻायल कलाम। मारियां जी यारी बोड़ी तोड़े सारी मिठा तुझी मर्जी, हाँ सुना तुझी मर्जी। मारियां जी यारी बोड़ी तोड़े सारी मिठा तुझी मर्जी, हो ढोलना तुझी मर्जी। तुझे ॾिनल दर्द खे दिलि सां सहंदुसि, कुझु बि न कहंदुसि।
तुझे रीड न दर्द के दिल सां सहद कुछ भी न कहंदु ओ मिलिया मोहब्बत मेहमानी मसा मुर्गी चवंदुसि ओ मिलिया मोहब्बत मेहमानी मसा मुर्गी चवंदुसि मारियां जी यारी मोड़ी तोड़े तारी मिठा तुझी मर्जी ये दिल लगी जूं गालियूं 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 दिल में हज़ार आहिनि कहियूं भला ॿुधायां हिते बेशुमार आहिनि हिते बेशुमार आहिनि ये दिल लगी जूं गालियूं ये दिल लगी जूं गालियूं ओ दिल लगाई दड़ा ओ दिल लगाई दड़ा ओ दिल लगाई दड़ा हिन पिड़ में न पैर पाए मंज़िल ज़रा कटनवा दिल सोचे समझी लाई दिल सोचे समझी लाई गुल के छिन जी संभाले गुल के छिन जी संभाले गुल सानो खार आहिनि ये दिल लगी जूं ॻाल्हियूं दिल में हज़ारूं आहिनि मास्टर चंद्र उन फिल्मुनि में कमु करण खां सां गॾोगॾु सिंध में बि मुख़्तलिफ़ उन दौर में राग जे सिलसिले में सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि में रहियो ठारूशाह खां अलावा नवाबशाह में बि रहियो नवाबशाह में बल्कि म्यूज़िक सेंटर हुयो मास्टर चंद्र जो जंहिंमें म्यूज़िक सेखारींदा हुआ म्यूज़िक सेखारींदा हुया ऐं हैदराबाद में बि रहियो कराची में रामबाग जे भरिसां बि रहियो संदसि इंटरव्यू में ॼाणायल आहे ऐं रामबाग में जीअं संदसि इंटरव्यू में ॼाणायल आहे त मुख़्तलिफ़ अफ़वाह हलंदा हुया चंद्र जे मौत जा जीअं मशहूरु शख़्सियतुनि जा इहे अफ़वाह हलंदा आहिनि अच्छा इन दौर में मास्टर चंद्र सां हिकिड़ो हादसो बि पेश आयो हुनजो पीउ मास्टर चंद्र जो पीउ मूंखे गीतूमल उहा जॻह बि ॾेखारी जेका ठारूशाह शाही बाज़ार जे आख़िर में उहो दुकानु आहे उते मूंखे गीतूमल चयो त हुन चंद्र जो पीउ हिन जॻह ते ठारे रांदि पियो खेॾे ऐं हुनजो हिकिड़ो अंदाज़ हूंदो हो जॾहिं दा इस्तेमालु कंदो ईअं दा इस्तेमालु कंदो त हिन सां हथ जे ईअं इशारे सां गॾोगॾु आवाज़ बि कढंदो हुयो त हुन दाव सां गॾोगॾु आवाज़ बि कढंदो इहो हुनजो क्रेज़ हो रांदि खेॾण जो जज़्बो हो त दौराने इन दाव जे हुनजी हार्ट फेल थी वई ऐं हू फौत थी वियो इहो ग़ालिबन छा पर इहो आहे त मास्टर चंद्र उन ज़माने में हैदराबाद में तालीम जे सिलसिले में रहंदो जी ऐं मैट्रिक जो इम्तिहान पिणु ॾिनई त इहो हादसो जी साईं जी साईं जी साईं जी इन हवाले सां मास्टर चंद्र जो वरी शाइरीअ जो ज़िक्र बि अचे थो त न सिर्फ़ु हू महान गायक हुयो पर महान शाइर बि हुयो हाणे शाइरीअ में हुनजी हैसियत छा आहे त हुनजी अवामी शाइर हो हुनजी शाइरीअ खे तव्हां ॾिसंदव त ॿियनि शाइरनि सां भेटे ॾिसंदव जीअं त हुनजा हमअसर शाइर हुया अब्दुल करीम गदाई जगवाबाद जो ऐं ग़ुलाम हुसैन फनाई ग़ुलाम हुसैन फनाई या मोहम्मद ख़ान मजीदी सुजावल जो बि चई सघो था उन वक़्त में स्टार वरिती हुई त इन्हनि खे ऐं उनखां बाद में जेके महान अवामी शाइर सिंध पैदा कया जीअं उस्ताद बुखारी आहे सर्वेज सजावली आहे दादन फ़क़ीर आहे राधण जो या शेरल आहे हाणे उनजे शाइरीअ सां चंद्र खे भेटे ॾिसंदव त उहो त ॿुधण वारा फ़ैसिलो कंदा पर आउं पंहिंजी ज़ाती राय थो ॾियां त चंद्र जी शाइरी तमामु मुमताज़ आहे इन्हनि सभिनी खां तव्हांजी नज़र में मास्टर चंद्र जी गायकी छा आहे त उन गायकीअ खे तव्हां चंद लफ़्ज़नि में कीअं बयानु कंदव साईं गायकीअ खे आउं चंद लफ़्ज़नि में ईअं बयानु कंदुसि त हुनजी इहा महारत हुई जो क्लासिकी गायकीअ खे हुन तब्दील कयो अवामी गायकीअ में तब्दील करे ऐं अवामी गायकीअ खे अमर बनाए छॾियईं मतिलबु इन ॻाल्हि जी तस्दीक कयो त मास्टर चंद्र जेको आहे उहो क्लासिकल राग जी पूरी ॼाण रखंदो पूरी ॼाण रखंदो हुयो ऐं बल्कि हुनजे चंद क्लासिकी काफ़ियनि जे अंदाज़ मां बज़ाहिर माण्हू इहो साफ़ ॾिसे थो ॿुधे थो त हुनजी हू तान में ख़ुदि कफ़ील हुयो जॾहिं त आम अवामी गविया जेकॾहिं तान हणनि बि था तॾहिं ख़बर पए थी त हुनजी तान कमज़ोर आहे पर चंद्र जा तव्हां क्लासिकी काफ़ियूं तव्हां ॿुधो उन में जॾहिं तान ऐं सरगम हणे थो त मुकमिल सरगम में बि ख़ुदि कफ़ील आहे ऐं तान में बि ख़ुदि कफ़ील आहे ऐं लॻे थो त बिल्कुलु मुकमिल कवैयो आहे जेकॾहिं ख़्याल जो गायक थी सघे थो पर हुन ख़्यालु न ॻायो छाकाणि हुन ॾिठो त ख़्याल गायकीअ जा काफ़ी माण्हू आहिनि काफ़ी उस्ताद आहिनि ऐं हिन अवामी रंग अपनायो
तुझे खुशीअ में नाचूं नचाया गोरू गोरे तो तानिया दिया मां गोरू गोरे तो तानिया दिया दिया दो लड़ तो बेने दिया दिया हारी दो लड़ तो बेने दिया दिया मुसामिली तमा बाजा बजाया मुसामिली तमा बाजा बजाया जेतोणीकि मास्टर चंद्र क्लासिकल राग जी तालीम हासिल कई हुई पर उन जे बावजूद मास्टर चंद्र जॾहिं महसूसु कयो त सिंध जा माण्हू आम ऐं लसे अंदाज़ खे वधीक पसंदि कनि था सो मास्टर चंद्र सिंध जे माण्हुनि जे उमंगनि जो ख़्यालु कंदे सवाइ हिकु ॿिनि कलामनि जे बाक़ी जेको कुझु ॻायो उहो लसे ऐं आम अंदाज़ में ऐं आम अवामी रंग में ॻायो ऐं इहो ई सबबु आहे जो सिंध जो आम चाहे ख़ासि माण्हू मास्टर चंद्र खे तमामु घणो पसंदि करे थो ऐं उन जे कलामनि खे उन जी कैसेट्स खे तमामु घणो ॿुधे थो सो हाज़िर आहे मास्टर चंद्र जो अवामी रंग में ॻायल हिकु कलाम संगत जो यार सगो कदी मां तो छिकिया कदी हूं तो छिके करियूं लिक छिप कदी जी रांद बई कदी मां तो लिका कदी हूं तो लिके गम दर्द जुदाई जो जय अचे कदी मां तो सिक कदी हूं तो सिके सच्ची मोहब्बत जो आगाडो चंद्र कदी मां तो छिकिया कदी हूं तो छिके रुठाई रहने पर तुझे न हयाती रुठाई रहने पर तुझे न हयाती तुझे न हयाती तुना तुझे न हयाती भली क्या विढ़न पर तुझे न हयाती जुदा थी रहने तोड़े कॾहिं जी गुज़ार नियर रखन रात को तोड़े कावड़ी पिया करनी अचन ना यचने सुना अचन ना यचने परा तुझे नी हयाती और उठाई रहने ओ मेरा दुनिया ओ मेरा दुनिया ओ मेरा जानी बनता चजाऊंगा जिसको जान गोरे घुरन मासूमा गदियां हूंगा कोरे कुही का कोहने सुना कुही का कोहने परा तुझे नी हयाती और खाई रहने ओ मेरा दिया ओ मेरा दिया ओ मेरा जानी दुखी भल रहा माओ कुछ भी गुजारन पर रेखा दिसा मना भली न निहारने भिकारे छड़ने चंद्र भिकारे छड़ने पर तुझे नी हयाती तू और उठाई रहने ओ मेरा दुनिया ओ मेरा दुनिया ओ मेरा जानी खुदा तकदीर जो आहे बहानो बेवफा
संभारा उन्हल के पुकारा असर दियों साजन के संभारा ओ पखा पखने सामुआ बलो मांझा यार और नहीं धीरे यार जादू लाए गम जिया सुना पंहिंजे अखियुनि खे झल तूं सुना पंहिंजे अखियुनि खे झल तूं इहे तीरन हणो पल पल 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 तूं सुना पंहिंजे अखियुनि खे झल तूं करी कोशिश छो थो भाईण जी चङी नहरी ते सताइण जी छो मोलनि खे थो मारी छो मोलनि खे थो मारी कुझु प्यास न दिल में धारी छो हर हर एॾो रुआरी जेका ॻाल्हि हुजे सा सल तूं सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं इहे करवार लिकाए मिठा कीन वासी गन खां कंबाए मिठा इहो डंगु सही की न सघिबो इहो डंगु सही की न सघिबो नागन खां बची की न सघिबो दुनिया में रही की न सघिबो अहिड़ी हुजत न हाणे हल तूं सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं दिले नादन सां हीअ पाली हथ में ॾाढनि सूरनि सां त संभाली हथ में आहे दिल जी तोखे पारत आहे दिल जी तोखे पारत हीअ आहे यार मुंहिंजी अमानत बिजो तंहिंमें तूं की न ख़यानत छॾ हाणे ज़ियावल छल तूं सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं इहे तीर न हणो पल पल 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 तूं सुहिणा पंहिंजे अखियुनि खे झल तूं नाज़रीन चवनि था त सुठे फ़नकार जी ख़ूबी इहा हूंदी आहे त हू कॾहिं बि पंहिंजे फ़न खां मुतमिन न थींदो आहे यानी हू सॼी ॼमार इन खोजना में हूंदो आहे त वधि खां वधि फ़न जी मालूमात हासिलु करे मास्टर चंद्र जी ज़िंदगी ते असां जॾहिं नज़र विझूं था त उहो पिणु इन ख़ूबीअ सां सरशार नज़र अचे थो जेतोणीकि पाण राग जी इब्तिदाई तालीम ठारू शाह में वरिती हुई पर उन खां पोइ जॾहिं असां तहक़ीक़ कई आहे त असांखे मालूम थियो आहे त मास्टर चंद्र सिंध जे वॾनि वॾनि महान जेके गवया थी गुज़रिया आहिनि उन्हनि वटि वियो आहे ऐं उन्हनि खां मालूमात हासिलु कई आहे न सिर्फ़ु एतिरो पर
मास्टर चंद्र जो पंहिंजो चवणु इहो हूंदो त जेकॾहिं मां कंहिं आम फ़नकार में बि का अहिड़ी शइ ॾिसंदो हुउसि जेका मूं में न आहे त इन में मां आर महसूसु न कंदो हुउसि त उनखे अर्ज़ु करियां ऐं उनखां उहो इल्मु हासिलु करियां। ऐं शायदि इहो ई सबबु आहे जो असां जॾहिं मास्टर चंद्र जो को बि कलाम ॿुधूं था त उनजे रागदारी में इंतिहा दर्जे जी पुख़्तगी नज़र अचे थी। तव्हां पिणु मुलाहिज़ो फ़रमायो। तुझी भी कुछ दिल आहे वो सुहिणा, तुझी भी कुछ दिल आहे, तुझी भी कुछ दिल आहे वो सुहिणा, तुझी भी कुछ दिल आहे, तुझी भी कुछ दिल आहे वो सुहिणा। हलण तो तुझो ॿुधाए, मिलण तो तुझो ॿुधाए, ॿियो खिलण तो तुझो ॿुधाए त सुहिणा तुझी भी कुछ दिल आहे। माथो अचां तूं मुंहुं थो लिकाई, माथो वञा तूं हशर मचाई, लिकी लिकी थो झातड़ियूं पाई, छो नथो अखि किथां अटकाई। शायद तो सुहिणा शर्माई, शायद तो सुहिणा शर्माई, दर्द के दिल में लिकाए, दर्द के दिल में लिकाए, दर्द के दिल में लिकाए वो सुहिणा तुझी भी कुछ दिल आहे, तुझी भी कुछ दिल आहे वो सुहिणा तुझी भी कुछ दिल आहे। कॾहिं कुलूफ़त, कॾहिं मरूवत, कॾहिं अदावत, कॾहिं सदाकत, कंहिं दम कावड़, कंहिं दम मोहब्बत, कंहिं दम नाज़ुत, कंहिं दम निविड़त। ज़ाहिर आकड़ी अंदर में युल्फत, ज़ाहिर आकड़ी अंदर में युल्फत, नीह विधो तिन वाए, नीह विधो तिन वाए, नीह विधो तिन वाए वो सुहिणा तुझी भी कुछ दिल आहे, तुझी भी कुछ दिल आहे वो सुहिणा तुझी भी कुछ दिल आहे। कहंदी हुजे मुख की न ॾिसी थो, अंदर लुची थो पर न पुछी थो, चंद्र किथे आ, चंद्र ॾिठो को रमद सां राह वेंदन खां पुछी थो। मां बि सिकां थो तूं बि सिकी थो, मां बि सिकां थो तूं बि सिकी थो, सिकण थो सभु समुझाए, सिकण थो सभु समुझाए, इहो सिकण थो सभु समुझाए त सुहिणा तुझी भी कुछ दिल आहे, तुझी भी कुछ दिल आहे वो सुहिणा तुझी भी कुछ दिल आहे। सुर्गासी मास्टर चंद्र जो चवणु हो त इन में को शक न आहे त तकलीफ़ जे वक़्तु इंसान खे इंसान जी ज़रूरत महसूसु थिए थी, पर संदसि मुशाहिदो हो त जॾहिं बि इंसान ते को तकलीफ़ जो वक़्तु अचे थो त चङा भला माण्हू ऐं ॾिठल वेठल माण्हू बि मुंहुं मोड़े छॾनि। इन करे मास्टर चंद्र जो चवणो त छो न तकलीफ़ जे वक़्तु मदद काइनात जे मालिक खां घुरिजे ऐं उन ई ज़ात खे अर्ज़ु कजे। ऐं हुनजो चवणो त जॾहिं बि उहो तकलीफ़ जे वक़्त में आयो या हुनजी ज़िंदगी में कहिड़ा ॾुखिया मरहल आया ऐं हुन काइनात जे मालिक खां मदद घुरी त अणॾिठल माण्हुनि जे वसीले ई हुनखे उहा मदद हासिलु थी जो संदसि चवणो त इंसान जो अकुलु दंग रहिजी वञे। ऐं इन ई मुशाहिदे खां मुतासिर थी हुन हिकु कलाम रिकॉर्ड करायो हो, मालिक तूं दर्द कटींदे की न छॾींदे। हाज़िर आहे संदसि ॻायल दुआया कलाम। मालिक तूं दर्द कटींदे की न छॾींदे, हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे, हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे। अगुवारी अॼु उल्फत न आहे, मुल्क मज़ागी मोहब्बत न आहे, दर्द सहारा दी
फुर्सत ना है जुदा थी रहण जी जुड़ियल ना है मालिक तूं दर्द कढींदे न छॾींदे हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे परदेसी हुते घुमदा हूंदा ॿारनि साम्हूं धुअंदा हूंदा धारनि में कीअं सुहंदा हूंदा पूर हज़ारे सुहंदा हूंदा मालिक तूं दर्द कढींदे कीअं छॾींदे हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे चंद्र उन दी चल वतन में गुज़रे वतन खां चल सुठे मनो दिन विछोड़े दम निकिरे वतन में निकिरे दम निकिरे सभे वतन में निकिरे मालिक तूं दर्द कढींदे कीअं छॾींदे हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे असांजे स्टूडियो में मोहतरम शेरमन भट्टी जे नाले सां हिकु शख़्सियत मौजूदु आहे जंहिं मास्टर चंद्र खे रूबरू ॿुधो ऐं उनजी केतिरनि ई महफ़िल में शरीक पिणु थियो उन वटि कुझु यादूं आहिनि अचो त तव्हां ऐं असां उनखां उहे यादूं ॿुधूं मोहतरम शेरमन भट्टी साहिबु भट्टी साहिबु तव्हां ॿुधाईंदव त मास्टर चंद्र खे सां तव्हांजी पहिरीं मुलाक़ात कीअं थी आहे तव्हां हुनखे कीअं ॿुधो कीअं ॾिठो आहे असांजो स्कूल प्रभुदास नवाविद्यालय ब्रांच नंबर 6 ऐं मास्टर चंद्र जो घर गॾो गॾु आहे किथे साईं हैदराबाद में हैदराबाद शहर में ऐं उहा चाड़ीअ जो नालो पंहिंजो हमीराणी चाड़ी हिन वक़्तु सॾिजे थी हुन वक़्तु ख्याते चौक जी चाड़ी सॾिबी हुई ऐं असांजो स्कूल ऐं गॾु आहे ऐं मास्टर चंद्र जो घर जेको सो बिल्कुलु उते हूंदो हो हवाई ॻोठ त ठारो शाह पर हिते बि हिनजो घर हिते घणो करे त असां त हिते हिनजो के ॾिठो घणो करे हिते ॾिठो ऐं हुन जा कलाम असांखे कीअं ख़बर पवंदी हुई जो असीं शाम जे टाइम ते स्कूल जे तरफ़ां जिते हींअर न्यू क्लॉथ मार्केट आहे उते असीं रांदि खेॾणु वेंदासीं सिजल ते महिल तॾहिं सिजल ते महिल वापसि ईंदासीं त रस्ते ते जिते मास्टर चंद्र जे घर जे हेठां असीं ॾिसंदासीं त गिल्म गालीचा पिया विछाइजनि ऐं माण्हू पिया गॾु थियनि असांखे ख़बर पइजी वेंदी त भई छा आहे कहिड़ो प्रोग्राम आहे त माण्हू चवंदा त भई अॼु मास्टर चंद्र जो ॻाइण जो प्रोग्राम आहे पोइ असीं बि बीह रहंदासीं आबू कुंड पासे वठी किथे न किथे वेही रहंदो हुउसि जॾहिं उहा पंहिंजो चाड़ी भरिजी वेंदी हुई त आस पास जा जेके घर हूंदा उते माण्हू चढ़ी वेंदा हुआ मायूं चढ़ी वेंदियूं पंहिंजे पासे वारनि घरनि में उते वेही मास्टर चंद्र जा कलाम ॿुधंदा ऐं मास्टर चंद्र राति जो 2 बजे 2:30 बजे 3 बजे ताईं जॾहिं महफ़िल थींदी हुई तॾहिं ॻाईंदो आउं बि घरां को न को बहानो करे बाबा खां लिखी पोइ अची कुंड पासो वठी वेहंदो छो त मूंखां नंढे हूंदे स्कूल में जाऊं गाना ॻाईंदो हुउसि ऐं मूंखे गाना ॾाढा वणंदा हुआ इन करे आउं मास्टर चंद्र जा गाना ॿुधण जे लाइ लिखी बहानो करे बाबा खां अची वेही रहंदो कुंड पासो वठी ऐं हालत अहिड़ी साईं हूंदी हुई त कलाक 2 कलाकनि खां पोइ मायूं रोअंदियूं हुयूं मास्टर चंद्र को मामूली ॻाल्हि साईं कोन हो तमामु वॾी ॻाल्हि हो अहिड़ा फ़नकार पैदा न थी हिन ज़माने में कोन थींदा पैदा के मशहूरु कलाम जेके तव्हां रूबरू ॿुधा हुजनि को साईं त हाणे छा त उन जा कलाम मूंखे 2-3 यादि आहिनि पर हाणे छा आहे त पीरियड इलाही थी विया ऐं पोड़ो बि ताऊं थी वियो आहियां यादि बि कमज़ोर थी वई आहे पर घणो करे हिकिड़ो त कबूतर 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 इहो ॻाईंदो हो ऐं ॿियो त तुंहिंजे शहर में आयसि क़िस्मत सां पर सुहिणा कीन रहायो तो दिलबर कीन रहायो तो पूरल कोन कीन रहायो तो किस्मत सां पर सुहिणा कीन रहायो तो
तुंहिंजे इश्क सजण मजबूर कयो मूंखे पंहिंजे वतन खां दूर कयो तुंहिंजे इश्क सजण मजबूर कयो मूंखे पंहिंजे वतन खां दूर कयो मूं तोसां तोड़ निभायो पर दिल पर कीन निभायो तुंहिंजे मुल्क में आयो त क़िस्मत सां पर सुहिणा कीन रहायो मास्टर चंद्र हिकिड़ो रिकॉर्ड भरायो ऐं ॿिन्ही पासनि ते यानी रिकॉर्ड जेके ॿई पासा हुन में शाइरी कंहिं अहिड़े क़िस्म जी हुई जो उहो पंहिंजे घर में कमरे जो दरवाज़ो बंदि करे उहो रिकॉर्ड ॿुधंदो हो ज़ाहिर तरह सां उन जो जेको मफ़हूम हो उहो जुदाई जो हो सो संदन घरवारी उन खे कुझु शक थियो त ही चंद्र जेको आहे इहो कलाम जॾहिं ॿुधे थो त कमिरो बंदि करे छो थो ॿुधे सो मास्टर चंद्र सां अक्सर जॾहिं निकिरे कमरे खां त वरी थोरो झगड़ो बि थींदो त इहो तूं कंहिंजे लाइ इहो रिकॉर्ड करायो ऐं छो अकेलो तूं छो थो ॿुधी सो चवंदा त काफ़ी वक़्तु गुज़रियो पर इन जो झगड़ो बि हलंदो रहियो पर मास्टर चंद्र कॾहिं बि उहा ॻाल्हि खोले बयानु न करे सघियो पंहिंजे घरवारी सां अॻिते हली जॾहिं घणो वक़्तु गुज़री वियो त मास्टर चंद्र हिकिड़े भेरे पंहिंजी घरवारी खे विहारियो पंहिंजे भरिसां दरअसल थियो इहो त मास्टर चंद्र जी जवानीअ में संदसि 2 पुट थोरे थोरे अरसे में वफ़ात करे विया हुआ उहो जेको रिकॉर्ड हो उहो उन जा 2 पासा पंहिंजनि पुटनि जे ॾुख में शाइरी पाण कई हुई उहे रिकॉर्ड भराए हुई उनल पराए देह में अल्लाह वञी वेही कई वठाण पोइ साईं न भायो तक पल वेंदे पाण ॾाढनि माण्हुनि सां त नाहकूनी वरायो अल्लाह जॾहिं यादि पवने जत ज़ोरावर जॾहिं यादि पवने जत ज़ोरावर दिल कपजी थिए थी चार टुकरावो जॾहिं यादि पवने नथा विसरनी सरातियूं ॾियो मिसला जहिड़ो गॾु था रहनि पुॼाणे अला नथा विसरनि सरातियूं ॾियो मिसला जहिड़ो गॾु था रहनि पुॼाणे अला उहो जेके पलू न छॾनि था पाण भला जेके पलू न छॾनि था पाण भला कीअं तन जी छॾिया हिकु पल बि बचरावो जॾहिं यादि पवनि हाज़िर आहे मास्टर चंद्र जो अवामी रंग में ॻायल हिकु कलाम दर्द सहंदे सहंदे दिल थी चरी चरिया दर्द सहंदे सहंदे दिल थी चरी चरिया गुरदा जिस्म सजोई थी लो ज़री ज़रिया ओ थी लो ज़री ज़रिया दर्द सहंदे सहंदे दिल थी चरी चरिया अल्लाह मुठ मुठ सूरन सब कहीं पर मूं वटि भाइनि भाण पर तूं शायदि आयात असली मुंहिंजे काण हाणे भेनर सॼे साण मूंसां सूर अची संगती थिया अल्लाह अल्लाह सुख जो न आस रो रखो दुनिया मां सुख न मिलंदो
न आसरो रखो दुनिया में सुख न मिलंदो दुनिया में सुख न मिलंदो दुनिया में फकत दुख ही मिले वरी वरिया दुनिया में फकत दुख ही मिले वरी वरिया दुखन सुखन पाण में अदा कयो गुज़ारो गॾो न का हुनई हलीमत कई न को हुनई वरायो हॾो जॾहिं सुखन कयो सॾो ओ तॾहिं सूर अची साम्हूं थिया अल्लाह अल्लाह मेरे ढोलना सुखया दरिया वठो आसिरो अलख जो दुनिया दरिया वठो आसिरो अलख जो वठो आसिरो अलख जो सिखतार मां तंदुरती जल्दी करे दरिया सिखतार मां तंदुरती जल्दी करे दरिया दुखन सुखन पाण में अदा कयो गुज़ारो गॾो न का हुनई हलीमत कई न को हुनई वरायो हॾो जॾहिं सुखन कयो सॾो तकदीर जो आहे बहानो बेवफा सजन खे थी संभालिया उन्हल खे पुकारिया असर दियूं सजन खे थी संभालिया ओ पख पख ने सामुआ बलो मां जायार और धीरे यार जादू लाए गम जिया सभिनी नाज़रीन जी ख़िदमत में मोहम्मद कासिम का सलाम अर्ज़ करे थो क़बूल पवे। अॼोके हिन सुर जे सफ़र प्रोग्राम में असां हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियल जंहिं महान ऐं बर्क़ गायका जो ज़िक्र कंदासीं उहा आहे मरहुमा जीवणी बाई।
तुराड़ा तो समुद्राल तुराड़ा तो समुद्राल तुराड़ा तो समुद्राल नवियों पुराणियों वञना परे तुराड़ा तो समुद्राल वञना परे तुराड़ा तो समुद्राल हिंदुस्तान में कंहिं ज़माने में हिकिड़ी रियासत हूंदी भीलवाड़ा राजपूताना इलाइक़े में हूंदी उन में हिकिड़ो कबीलो रहंदो सांसी जीवनी बाई जो जनम उन सांसी कबीले में थियो जीवनी बाई जे माउ जो नालो माणकी हुयो ऐं पीउ जो नालो फकू फकूअ खे जुमिले 3 ॿार हुआ जिन मां 2 पुट हुआ ऐं हिकिड़ी न्याणी यानी जीवनी बाई जो जनम अंगारे जी राति 22 जनवरी 1901 ईस्वी में थियो जीवनी जो असल में नालो यानी जेको छठीअ ते नालो रखिबो आहे उहो जीवी हुयो पर अॻिते हली हूअ जीवनी बाई जे नाले सां झर जंग में मशहूरु थी।
जीवनी बाई जो नंढपण खां वठी जवानी ताईं जेको वक़्तु हो इंतिहाई गुरबत में गुज़रियो। तव्हां ॾिठो हूंदो त ॻोठनि में जीअं फ़क़ीराणियूं टोलनि जी शिकिल में दर दर ते सेन हणंदियूं आहिनि ऐं पोइ जेको खेनि ख़ुदा जे वास्ते मिलंदो आहे यानी ख़ैरात जी शिकिल में उहो खणी ईंदियूं आहिनि ऐं उन मां गुज़ार सफ़र कंदियूं आहिनि। जीवनी बाई बि उन ज़माने में बिल्कुलु ईअं ई मुख़्तलिफ़ सहेलियुनि सां गॾु दर दर ते वेंदी हुई, सेन हणंदी हुई, लोटे ते गीच ॻाईंदी हुई ऐं पोइ जेको खेसि ख़ैरात में मिलंदो हो उन मां गुज़ार सफ़र कंदी हुई। 1918 ईस्वी जी ॻाल्हि आहे त जीवनी बाई जो वालिद फक्कू उहो पंहिंजे आबाई ॻोठ खे ख़ैराबाद चई अची मुल्तान में आबाद थियो। मुल्तान में जीवनी बाई जी मुलाक़ात उन वक़्तु जो हिकिड़ो मशहूरु गवई हूंदो हो उस्ताद अमीर ख़ान उन सां थी। उस्ताद अमीर ख़ान खे जीवनीअ जो सुभाउ एतिरो त वणियो जो खेसि मथे ते रओ पाराए धीअ बणाईंसि ऐं रागदारीअ जा अहिड़ा सबक़ ॾिनाईंसि, छो त लोटे ते ॻाईंदी त उअई हुई। सो मरहूम उस्ताद अमीर ख़ान जॾहिं महसूसु कयो त जीवनीअ में अलाह साईं तमामु सुठा उनजे गले में सुठा सुर समाया आहिनि त खेसि रागदारी जा अहिड़ा सबक़ ॾिनाईंसि जो अॼु बि जीवनी बाई जो आवाज़ु ॿुधिजे थो त कंहिं बि सूरत में वाह वाह चवण खां सवाइ दिलि में नथी रही सघे। जीवनी बाई जी ज़िंदगी जो जेको पहिरियों रिकॉर्ड भरियो उनजो बि हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे। पाण जॾहिं रिकॉर्डिंग कंपनी उन ज़माने में हिकिड़ी रिकॉर्डिंग कंपनी हूंदी जंहिंखे चवंदा हुआ ट्विन कंपनी, उन ते 2 जाड़ा जेके ॿार आहिनि उन्हनि जा फ़ोटो छपियल हूंदा हुआ।
सो जीवनी जॾहिं उते पहुती त कंपनी वारनि ॿुधण खां सवाइ खेसि इनकार करे छॾियो त असां तुंहिंजो रिकॉर्ड नथा भरे सघूं। दरअसल थींदो छा हो त उन ज़माने में लाख जा रिकॉर्ड ठहंदा हुआ ऐं रिकॉर्ड भरिजी वञण खां पोइ जेकॾहिं उहो रिकॉर्ड न हलंदो त कंपनी खे नुक़सानु थींदो, छो त अॼुकल्ह वांगुरु ईअं त न आहे त जो कैसेट जेकॾहिं न हले त वरी उहा ॿीहर भरिजे। सो कंपनी वारनि जेको आहे इहो इहा ॻाल्हि सोचे जीवनी खे चयो अलाए तुंहिंजो रिकॉर्ड हले अलाए न हले, सो असां न भरींदासीं। त उते हिकिड़ी वक़्त जी मशहूरु फ़नकार हूंदी अमीर जान, उहा मौजूदु हुई। उन जीवनी बाई खे जॾहिं मायूस थींदे ॾिठो त उन कंपनी वारनि खे चयो त मां बि तव्हांखे सिफ़ारिश करियां थी त हिन जो भले तव्हां गानो भरियो। सो ख़ैर आख़िर में त इहो थियो त कंपनी वारनि चयो त असां रिकॉर्ड भरण लाइ तयारु आहियूं, पर शर्त इहो आहे त उन ते जीवनी जो नालो न हूंदो, तुंहिंजो नालो हूंदो ॿिन्ही पासनि ते। रिकॉर्ड जा ॿ पासा हूंदा। सो ख़ैर जीवनी चयो भले ठीकु आहे ईअं ई कयो, मुंहिंजो आवाज़ु त अचे। सो अहिड़े नमूने उहो रिकॉर्ड भरियो ऐं अॼु बि उहो रिकॉर्ड मौजूदु आहे। तव्हां ॾिसंदो त ॿिन्ही पासनि ते जीवनी जो नालो लिखियलु कोन्हे पर अमीर जान जो नालो लिखियलु आहे। पर कुदरत ख़ुदा जी इहा थी जो उहो रिकॉर्ड एॾो त मशहूरु थियो जो हाणे वक़्तु साबित कयो त अमीर जान खे माण्हू घटि था सुञाणनि पर जीवनी बाईअ खे वधीक। सो इन खां अॻु जो तव्हांखे रिकॉर्ड असां ॿुधायूं, इहो ॿुधाईंदा हलूं त पोइ कंपनी वारा आया जीवनी वटि त असां सां तूं मुआदो कर त सॼी ज़िंदगी असां वटि तूं ॻाईंदी। हुन चयो ॿ ॻाल्हि ॿुधो, तव्हां मूंखे इनकार कयो, सो हाणे दिलि में न कॾहिं मां तव्हां वटि न ॻाईंदुसि। पोइ जीवनी जो मुआदो उन ज़माने में हिकिड़ी ॿी कंपनी हूंदी हिज़ मास्टर वाइस कंपनी, उन सां थियो ऐं पोइ तव्हां ॾिठो त जीवनी जा जेके बि गाना भरिया उहे केॾा मक़बूल थिया, जीवनीअ खे फ़ाइदो थियो ऐं कंपनी खे पिणु। सो हाज़िर आहे मरहुमा जीवनी बाई जी ज़िंदगी जो उहो पहिरियों रिकॉर्ड जंहिंजो मां हाणे ज़िक्र कयो। Bye.
जीअं त असां अॻ में अर्ज़ु करे चुका आहियूं त जीवनी बाई मुल्तान में उस्ताद अमीर ख़ान वटि रहंदी हुई, पर जीअं जीअं वक़्त सां गॾु संदसि शोहरत वधंदी वई तीअं तीअं खेसि मुख़्तलिफ़ शहरनि में दावतूं मिलणु लॻियूं राग रंगरे सिलसिले में। सो अॻिते हली सिंध जे माण्हुनि, ख़ासि करे सिंध जे माण्हुनि, छो त सिंध जे माण्हुनि में रागदारी जो क़दुरु तमामु घणो हूंदो हो। सो सिंध जे माण्हुनि खेसि एतिरी मोहबत ॾिनी जो पाण उस्ताद अमीर ख़ान जी इजाज़त सां मुल्तान खे ख़ैराबाद चई अची हैदराबाद में आबाद थी। हैदराबाद में उन वक़्तु सिंध जो हिकिड़ो मशहूरु गवैयो रहंदो हो, मरहूम उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान। तमामु वॾो गवैयो हूंदो, हुनजो पूरी सिंध में नालो हूंदो हो। सो उन सां जीवनी बाई जी मुलाक़ात थी ऐं जीवनी बाई खे अर्ज़ु कयो त मां रागदारी जा कुझु सबक़ त हासिलु कयल आहिनि मुंहिंजा, पर कुझु अञा बि मूंखे वधीक ॾियो। ऐं पोइ उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान खेसि रागदारी जा कुझु वधीक सबक़ ॾिना तांजो अञा बि जीवनी बाई जी रागदारी में वधीक पुख़्तगी थी ऐं अञा बि वधीक हुनजे आवाज़ में सोज़ पैदा थियो ऐं आवाम में अञा बि वधीक मक़बूल थी।
या खुदा तकदीर जो आहे बहानो बेवफा सजन खे थी संभालिया उन्हल खे पुकारिया असर दियूं सजन खे थी संभालिया ओ पखा पखने सामुआ बलो मां यार और नहीं धीरे यार जादू लाए गम जी जीवनी बाई जे हिन अमर आवाज़ सां गॾु सभिनी नाज़रीन जी ख़िदमत में मोहम्मद कासिम माका सलाम अर्ज़ करे थो क़बूल पवे। असां गुज़िरियल सुर जे सफ़र प्रोग्राम में मरहुमा जीवनी बाई ते प्रोग्राम पेश करे चुका आहियूं, यानी पहिरियों हिसो। अॼु ॿियो हिसो पिणु शुरू थी चुको आहे। असां अॼोके हिन ॿिए हिसे में सिंध जे हिकिड़े नामियारे कलाकार ऐं बर्क़ फ़नकार मोहतरम अलन फ़क़ीर खे दावत ॾिनी आहे। अलन फ़क़ीर सिंध जो उहो नामियारो कलाकार आहे जंहिं मरहुमा जीवनी बाई खे रूबरू ॿुधो ऐं रूबरू ॾिठो। साणुसि गुफ़्तगू करूं था। साईं अलन, तव्हां जीवनी खे घणा दफ़ा ॾिठो ऐं ॿुधो? मूं जीवनी बाई खे 2 दफ़ा ॾिठो असांजे माझिन जे शहर में। जी साईं। पंहिंजे ॻाइण जी अंदाज़ में उहा हूंदी हुई। उन सां उस्ताद खैरो ख़ान, खैर मोहम्मद, खैर मशहूरु नालो हूंदो हुउसि। जी जी। उहो बि गॾु हो। उन में हुनजी इहा ॻाइण जी अंदाज़ हूंदो हो जो किथे किथे जा माण्हू अलाए कीअं बसि पंध करे अची उनजी ॿुधण लाइ ईंदा हुआ। पर उन आवाज़ में उहा असरु हूंदो हो जीअं कोयल। हिन दौर में चवां त उहा कोयल हुई उन वक़्त में, सिंध जी कोयल माई जीवनी। उन जा आवाज़ ऐं उन जी गायकी हिकिड़ी क्लासिकल नीम क्लासी अलोम्या बि जीअं चइजे, कन ते हथु रखी कलाम चवणु हुनजो, जो असां जहिड़ा उन वक़्तु मां नंढड़ो हूंदो हुउसि। जी जी। पर एतिरी ॼाण बि कान हूंदी। पर हींअर जेके हिन जा आवाज़ सां ॿुधूं या कीअं था ॿुधूं त असांखे अजब लॻे थो ऐं सुठी थिए थी। ऐं हिन दौर में त अहिड़ो केरु ॻाए बि कोन थो सघे। पर जेकर ॻाए थो त वॾी महिरबानी हुनजी बि आहे। पर आउं त सम्झा त अञा जीवनी जो कलाम उन अंदाज़ में कंहिं पज ताईं कोन चयो आहे। इहा माई जीवनीअ जी गायकी जी अंदाज़ हो। ऐं ॿियो त उन हिकिड़ी माई में इहा मोहबत बि हूंदी हुअसि ॾाढी। बाबा मूंसां ॻाल्हि कंदो त जहिड़ो ॻाए थी या ॿियनि सां बाबा कंदो वेठो त मां ॿुधंदो पियो हुउसि त जहिड़ो ॻाए थी तहिड़ो आवाज़ु अथसि, तहिड़ो इख़लाक़ अथसि। जीवनी बाई में इहा हिकिड़ी रमज़ मां पंहिंजे पीउ जे मुंहुं मुबारक मां ॿुधी। इंतिहाई बाख़लाक़ ख़ातून हुई। जी जी माशाअल्लाह। इहा माई जीवनी जो ॿियो हिकिड़ो था चऊं त पैसे जे लिहाज़ सां या का फी बि उन वक़्त ते कान हूंदी। माई मुराद ॾींदोसीं मुंहिंजी शादी में आऊं नाखो गोदड़ माझनि जे शहर जो असांजो मलाह उन जी शादी में आया नंढड़ो हुउसि उन वक़्त में। उहो राज आहे मुंहिंजो।
ऐं मां शहर में जेके माण्हू ॿुधण करण या राग जे शौक़ीन जे करे, जंहिंमें असांजो सेठ विष्णुदास हूंदो हो उन मुल्क में, उन जी ॿुधंदा हुआसीं त ॾाढा ॻाइणा वॾा, सम्झो हिंद ऐं सिंध में जेके बि ॻाइणा हूंदा हुआ या गवैया, त उन खे हू पाण घुराईंदो पंहिंजा दान ॾेई। इहो असांजो हुते माजन जे शहर में जे ॻाइणनि जो अचणु वञणु थींदो हो। तंहिंमें माई जीवनी मूं ॾिठी। अलाह तव्हांजी वॾी महिरबानी। पोइ भला हाणे तव्हां बि हिते मौजूदु आहियो त छो न को जीवनी बाई जो मशहूरु कलाम ॿुधी वठूं। हा, हिकिड़ो कलाम इहो त ॿुधायो, जेको वणे त ॿुधाए। त नाज़रीन, मरहूमा जीवनी बाई जे आवाज़ में संदसि ॻायल हिकिड़ो तमामु मशहूरु कलाम।